नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त महबूब चांडियो क़त्ल केस वारसनि पारां धरणो फाटक बंदि कयो वियो। 28 डिसंबर 2021 ते विच शहर में क़त्ल थियल महबूब चांडियो जा वारिस सरापा एहतजाज बणियल। 1.5 महीनो गुज़रण बावजूद पुलिस महबूब चांडियो जा कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। वारसनि पारां मुतालबो कयो वियो आहे त DIG हैदराबाद SSP दादू मुख्य जवाबदार गिरफ़्तार करे साणुस इंसाफ़ कयो वञे। अस्पताल में ॿियनि माण्हुनि अची वेठो मुंहिंजो मुड़ुसु आहे, मुंहिंजो घरवारो आहे, ॿियनि माण्हुनि असां शादी हले पई हले पियो वियाम निकिरी हार ठहिराइणु आयो भाणज हसि उहे छोकिरा बि हिते आहिनि न। इहो अर्ज़ु आहे त मुंहिंजो बेॾो बेगुनाह मुड़ुसु मारी हलिया विया, कहिड़ो इंसाफ़ कयो वञे असां सां। उन जा कातिल जेके आहिनि त उहे पकड़िया वञनि। हमारा नओं SSP दादू में आयो आहे मुक़ररु थियो आहे। उन खे तव्हां कहिड़ी अपील था कयो, उन खां कहिड़ी तव्हां घुरंदा? जवाबदार जेके रूपोश भॻा था वतनि कातिल मुंहिंजे मुड़ुस जा उहे कया हथ वञनि न। महीनो अॻु महबूब चांडियो जो ॾींहुं ॾिठे जो सीता शहर में सरेआम क़त्ल कयो वियो। अॼु ॾींहं ताईं रमाणी नगर पुलिस कंहिं बि क़िस्म जो तदारक न वरितो आहे ऐं न वरी के जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। पुलिस ॾे वञूं था त पुलिस असांखां पैसा थी घुरे। जेकॾहिं हिन मुल्क में को इंसाफ़ आहे त महिरबानी करे सरेआम कातिल घुमंदा था वतनि ऐं बग़ैर कुझु उन्हनि जे चवण जे पुलिस लापरवाही जो मुज़ाहिरो कयो आहे। मुंहिंजो बच्चो अंदर साड़े मुंहिंजा बेगुनाही पुटु मारे वियो आहे। न ॾोह न गुनाह न झेड़ो न झटो न दाद न फिरियाद थी आहे। हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? SP नओं आयो आहे, उन खां तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? मां पोइ गिरफ़्तार उन खे कनि न। कातिलनि गिरफ़्तार कया वञनि, उन्हनि खे 2 महीना थिया आहिनि। जेके गिरफ़्तार न थिया आहिनि असांखे माण्हू धमकी था ॾियनि। बराए महिरबानी असां चऊं था SP साहब खे त अपील था कयूं त इन्हनि खे जल्द में जल्द गिरफ़्तार कया वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।